अंकल बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हाणे घणनि ॻाल्हियुनि खे छॾियूं था, असुल चऊं था मक़सद ते। अॻे दफ़े बि घणी छिकछिका थी, तव्हां पाण में ठही न सघियो। शाहनवाज़ खान, असां बि निबेरो चाहियूं था, तॾहिं त ॻाल्हियुनि जे लाइ आया आहियूं। वैसे ॻाल्हियूं त अॻु में थियल ई हुयूं, पर हिननि जेको असांजे मथां खून जो इल्ज़ाम लॻायो, हरू भरू उन ॻाल्हि खे हिननि वधायो आहे। जेकॾहिं तुंहिंजो रिश्तो मूंखे नथो मिले त पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिलण बि त अजायो आहे न। छा असांजे मिलण जे पोयां तुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु शादी आहे? ॻाल्हि उहा न आहे, पर मूंखे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं तूं ऐं मां ज़ाहिर थियासीं त उन ॾींहुं तूं मारी वेंदी। चाचा, मूंखे रुपये मां रुपयो पक आहे त जुमे खे रहज़न वारनि मारण जी धमकी ॾिनी, ऐं हिन ई करे जुमो ख़ौफ़ मंझा कूड़ो क़ुरान खणी मञा थो त जुमे कूड़ ते क़ुरान खयो आहे, पर जेकॾहिं असां हिन ॻाल्हि खे तस्लीम न कंदासीं त माण्हू चवंदा असां कटा काफ़र आहियूं। असांखे भले साईं मथां खयल कसम ते एतबार ई न आहे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।